घोसपुर भरसा अरड़ानी या गुतंगवानी लिंक रोड तां मच्छी बुंडू वाले इलाके में नामालूम हथियारबंदन तां अगवा थी वियल बुगटी बिरादरी जा 4 मोगी मंजूर असदुल्ला इरफान हरदीन बुगटी के कश्मीर पुलिस बाज़ाब कराने में नाकाम बणियल है। कश्मीर पुलिस तरफा काल चौथों भेरो वरतल 24 कलाकनि की मोहलत भी अॼु सुबुह जो पूरी थी वई। मोगियुनि जे वारसनि बुगटी बिरादरी के समय माण्हुनि हिकु भेरो ॿीहर मीरवाद बुशखान बियाणी लाड़ो वटि मेन इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। रोड ब्लॉक थियण सबबि सिंध पंजाब का ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल थी विया है। केतिरियूं ई गाड़ियूं कतारनि की सूरत में बीहजी वियूं आहिनि। रोड ब्लॉक सबबि मुसाफ़िरनि खे केतिरियूं ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मोगियुनि जी बाज़ियाबी लाइ सईद खान बुगटी, नौरोज़ खान बुगटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हयो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त मोगियुनि जी बाज़ियाबी लाइ काल कश्मीर पुलिस हिकु ॾींहं जी मोहलत वरिती हुई जेका अॼु ख़तमु थी वई। हाणे सिर्फ़ु 24 कलाक वधीक इंतज़ारु कंदासीं, पोइ बुगटी बिरादरी राजूनी तरीक़े सां कार्रवाई कंदी जंहिंजे नुक़सान की ज़िम्मेवारी कश्मीर पुलिस ते हूंदी। हुननि वाज़े कयो त न भुंग भरींदासीं न ही वरी मिंथ मेड़ कंदासीं। असांखे पंहिंजा चारई बुगटी बाज़ियाब कराए ॾिना वञनि, न त असांजो धरणो जारी रहंदो ऐं रोड भी ब्लॉक रहंदो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ घोसपुर।